जी दादरी हैदराबाद जिला के कासमाबाद में वोमेन बिज़नेस फोरम पारा हिते औरतुनि जे हुनर खे उजागर करण लाइ स्टॉल लगाए विया आहिनि जिते घटि रक़म में हिते कपिड़ा उन खां अलावा ॿियूं शयूं हिते मौजूदु आहिनि ऐं हिते आवाम बि पहुतल आहे ईद जी ख़रीदारी बि जारी आहे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त छा चवणु आहे जी। अॼु जो इहो प्रोग्राम जेको त हैदराबाद में थी रहियो आहे औरतुनि खे एम्पावर करण जे लाइ हिकिड़ो सुठो क़दम आहे जेको बिज़नेस फोरम वुमेन बिज़नेस फोरम जी तरफ़ां वरितो वियो आहे। इन तरह जूं शयूं थियणु खपनि हैदराबाद में। जीअं त 3 ॾींहं हैदराबाद में इहे सभु ख़वातीन पंहिंजो हिते कोई कपिड़ा पंहिंजा खणी आयो आहे, कोई डिफरेंट एम्ब्रॉयड्री सिंध जी बहितरीनु क़िस्म जी खणी आयो आहे, कोई ॿियूं डिफरेंट शयूं खणी आयो आहे। त हिते एग्ज़िबिशन बि आहे, तव्हां परचेज़ बि करे सघो था। त हैदराबाद जी आवाम खे मां चवंदमि वधि में वधि सपोर्ट कनि, वधि में वधि अचनि, पंहिंजी शिरकत सां हौसला अफ़ज़ाई बि कनि। हिते ख़वातीन जी अगरि तव्हांखे परचेज़ न बि करिणो आहे त तव्हां अचो ज़रूरु, छो जो ज़रूरत आहे असांखे असांजी औरत खे मज़बूत करण जी। छो ज़रूरत आहे? छो जो जॾहिं बि औरत जे मथां को चैलेंजिंग सिचुएशन अचे, को मुश्किल वक़्तु अचे त उहो पंहिंजी मदद पाण करे सघे। छो जो अलाह साईं त सभिनी लाइ मौजूदु आहिनि, लेकिन अगरि तव्हां वटि हुनर न आहे, तव्हांखे उठ वेह नथी अचे, तव्हांखे इन तरह सां तव्हां एम्पावर्ड न आहियो त पोइ तव्हां जल्दी हैरेसमेंट जो ऐं डोमेस्टिक वायलेंस जो घरेलू तशद्दुद जो शिकार था थी वञो। त हूअं ई पाण मल्हायो आहे मुआशिरे घर खां वठी मुआशिरे जे मुख़्तलिफ़ सेक्टर में औरत पाण मल्हायो आहे। ऐं अॼु मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त अॼु शाहिदा राजपर जे लीडरशिप में ही स्टॉल लॻल आहिनि जिते माण्हू ख़रीदारी कनि था, फैमिली सां गॾु अचनि था। ऐं हिते बहितर इहा ॻाल्हि आहे त हिते असांजूं भेनरूं ई उहे शयूं जेके आहिनि उहे सेल पियूं कनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। मुआशिरे खे इहा अपील आहे त हू अचनि, अहिड़नि स्टॉलनि ते अचनि वॾनि मॉलनि जे बजाए, ताकी हिननि जी हौसला अफ़ज़ाई थिए। ऐं जेकॾहिं औरत बिज़नेस में क़दम रखंदी त तॾहिं ई असां हिन मुल्क जी मईशत खे ठीकु करे सघूं। हिनखे सम्झ जेका ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां औरतूं ई जेका हिते विकिणी रहियूं आहिनि शयूं, त हीअ स्प्रिंग फिएस्टा तमामु बहितरीनु हिकिड़ो क़दम आहे। ऐं हिनखे सम्झ जेका बि स्टॉल्स लॻाया विया आहिनि उहो औरतुनि जे हथ जे हुनर जा ख़ासि तौर ते तमामु बहितरीनु आहिनि। ऐं मूं हिते तमामु रीज़नेबल रेट ते जेका आहे परचेज़िंग कई आहे। जेका ही परफ्यूम्स आहिनि, इन खां अलावा जेका आहिनि सूट आहिनि, ॿारनि जा जेका ड्रेस आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि। ऐं हिनखे सम्झ जेका एग्ज़िबिशन आहे ख़ासि तौर ते कासमाबाद में हैदराबाद में लॻणु खपनि, ताकी हिते जेका औरतूं आयूं आहिनि उहे पंहिंजे पारां पंहिंजी फैमिली लाइ उहो कुझु न कुझु फाइनेंशियली सपोर्ट करे सघनि। त मां सम्झां थी हिन क़िस्म जा स्टॉल्स लॻाइणु हिकिड़ो बहितरीनु अमल आहे। ऐं बिज़नेस फोरम वारनि खे मां जज़ थी ॾियां, उन्हनि खे सल्यूट थी पेश कयां त उहो औरतुनि जे लाइ इन क़िस्म जा क़दम खणनि पिया। इन क़िस्म जा जेका आहे उहो स्टॉल्स लॻाया विया आहिनि, त अञा बि हिननि खे वॾे पैमाननि ते लॻाइणु खपे। ऐं वॾे पैमाने ते जॾहिं लॻंदो त मां सम्झां थी जेका सिंध जो हुनर आहे ऐं सिंध जे हथ जी जेका कढ़ाई आहे या भर्त आहे, ख़ासि तौर ते उहो दुनिया लेवल ते मञियो वेंदो आहे। ऐं इन क़िस्म जे स्टॉल्स खे असांखे प्रमोट बि करणु खपे। ऐं अचो त पंहिंजी सिंधी नियाणियुनि खे प्रमोट कयूं, हुननि जो हथु वंडायूं ऐं इन क़िस्म जे स्टॉल्स खे असां वधीक दुनिया में ऐं अञा वर्ल्ड लेवल ते असीं खणी वञूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो शाहिदा राजपर आहे ऐं हिन वुमेन बिज़नेस फोरम जी चेयरपर्सन आहियां। ऐं असां हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे त जीअं असांजो हैदराबाद जूं जेके लेडीज़ आहिनि उहे पंहिंजे पेरनि ते पाण बीहनि ऐं पंहिंजे घर खे बि हिकिड़ो फाइनेंशियली सपोर्ट करे सघनि। छो जो हीउ हिकिड़ो अहिड़ो दौरु आहे जंहिंमें जेसीं ताईं घर जा ॿई भाती नथा कमाइनि, जीअं ज़ाल मुड़ुसु, त घर जो जेको कारोबार उहो नथो हली सघे सही तरह। त असां हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे। इंशाअल्लाह असांजो ख़्वाब तमामु वॾा आहिनि। ऐं हाणे नेक्स्ट जेको असांजो स्टेप थींदो उहो वुमेन चेंबर ऑफ कॉमर्स जे हवाले सां थींदो, जेको असां हाणे उन ते कमु शुरू करे चुका आहियूं। ऐं हीअ असां हिकिड़ो उनजो एग्ज़िबिशन रखियो आहे फैमिली फेस्टिवल सम्झो ईद जे हवाले सां। त जीअं हिते मैन्युफैक्चरिंग जेका आहे मोस्टली जेका मैन्युफैक्चरिंग हैंडमेड शयूं आहिनि ऐं जेके मार्केट मां वठी करे ऐं वरी सेल कनि थियूं, उहो बि हिकिड़ो मतिलबु सुठो बिज़नेस आहे। उहो बि लेडीज़ काफ़ी हद ताईं कनि पियूं। पर हीअ जेका हथ जो हुनर खे जेका हिते असां कामयाब तरीक़े सां अॻिते आणण जी कोशिशि पिया कयूं, त इहो बि असांजी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। इंशाअल्लाह असां हिन कोशिशि में बि कामयाबु वेंदासीं। ऐं जेके असांजी ॿियूं भेणूं जेके न पहुची सघियूं असां ताईं, ऐं मां चाहींदमि त उहे बि असां सां राब्तो कनि, उहे बि असां सां मिलनि ऐं उहे बि पंहिंजो इन फोरम में रजिस्ट्रेशन बि कराइनि ऐं पाण खे हिते रजिस्टर करे ऐं पंहिंजे बिज़नेस खे बि अॻिते वधाइनि। थैंक यू।
इहे औरतुनि जो कमु ऐं हुनर खे उजागर कयो वञे पाई हिते माना सस्ते रेट ते जेका हिकु माना लिबास न वञे वाला अच्छा हूअं तव्हां ॾिठो हूंदो न त तक़रीबन जेके कपिड़ा भरतिल वग़ैरह उहो मक़सदु शॉप्स ते या मार्केट में घटि मिलनि था जेको हथ जो हुनर आहे स्पेशली ठीकु आहे न उन जे करे वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां ॾिठो हूंदो त कोशिशि कई वई आहे त हीउ जेको सकाफ़ती पंहिंजा ॾिहाड़ा मल्हाया पिया विया मुसलसल त उन में इहा कोशिशि कई वई त जेको सिंध जो कल्चर आहे उनखे नुमायां कजे उनखे अॻिते आणिजे पोइ उन में माना हिकिड़ी शइ इहा हुई त जेके औरतूं ॿारहाड़ी में कमु कनि थियूं ऐं उन्हनि जो हुनर ॿाहिरि निकिरी कोन थो अचे त हीउ जेको फोरम ठाहियो वियो आहे वुमेन बिज़नेस फोरम उन जो इहो ऑब्जेक्टिव आहे त उहे औरतूं जेके पंहिंजो हुनर ॿारहाड़ी मां कढी ॿाहिरि ताईं नथियूं खणी अचनि उन्हनि खे अहिड़ो रस्तो ॾिजे उन्हनि खे अहिड़ो माना दग ॾिजे जंहिंसां हू उन्हनि जी माना मुआशी जेका हालत आहे उहा बहितर थिए ऐं हिन क़िस्म जी एग्ज़िबिशन जे ज़रिए उन्हनि खे बि सपोर्ट थिए ऐं सिंध जो जेको हुनर आहे उहो बि उजागर थिए हिन जे हवाले सां इहो चवंदासीं असां आहियूं बिज़नेस वुमेन फोरम जी तरफ़ां इहा असां हिकु एग्ज़िबिशन अरेंज कई आहे इन में असां तक़रीबन तमामु हुनरमंद जेकी लेडीज़ आहिनि उन्हनि खे असांजे कम खे उजागर करण लाइ एग्ज़िबिशन कई आहे जंहिंमें सिंधी कमु आहे सकाफ़त जो सॼो जेको कासमाबाद में फातिमा लॉन में अरेंज कयो आहे ईद जा ॾींहं आहिनि के को माण्हू परचेसिंग नथो करे सघे जंहिंखे थोरो महांगाई थी लॻे उन जे हिसाब सां असां रिलीफ ॾेई छॾियो आहे उन्हनि माण्हुनि खे तव्हां अचो सेल प्राइस ते तव्हां वठो पंहिंजी ईद सुठी गुज़ारियो इन जे करे कुझु माण्हू आहिनि परचेसिंग नथा करे सघनि तमामु हिकिड़ो उन्हनि खे हिकिड़ी महांगाई जे हिसाब सां असां इन हिकिड़ी एग्ज़िबिशन अरेंज कई आहे बिज़नेस वुमेन बिज़नेस फोरम जी तरफ़ां इनशाला अहिड़ी अॻियां बि अरेंज कंदा रहंदासीं ताकी ग़रीब अवाम खे रिलीफ मिले ऐं सुठी खां सुठी ख़रीदारी करे पंहिंजे सुठे तरीक़े सां ईद खे गुज़ारियूं कासमाल बिज़नेस फोरम हिकिड़ी ब्रांच आहे सिर्फ़ु उन लाइ विमेन बिज़नेस फोरम हमेशह कासमाल बिज़नेस फोरम जहिड़ा प्रोग्राम कंदी हुई पर असां चाहियोसीं त औरतुनि लाइ सिर्फ़ु मख़सूसु औरतुनि लाइ जंहिंमें 100% औरतूं हुजनि उन हिकिड़ी हैदराबाद विमेन बिज़नेस फोरम असां ठाही आहे उन में अॼु शाहिदा राजपर ऐं मैडम रोज़ीना जेके हिन जूं सरबराह आहिनि हिकिड़ी चेयरपर्सन आहे हिकिड़ी जनरल सेक्रेटरी आहे उन्हनि हीउ बहितरीनु क़दम कयो आहे कासमाबाद जे औरतुनि कासमाबाद न पूरी सिंध जे जेके औरतुनि खे हैंडीकेप्ड पर्सन जेके औरतूं असांजूं घरनि में कारोबार कनि थियूं उन्हनि खे एतिरी क़ीमत या रसाई नथी मिले उन्हनि जे कारोबार खे हथी वठण लाइ उनखे ॿाहिरि खणी आया आहिनि तव्हां ॾिठो हूंदो त जेतिरा बि मुख़्तलिफ़ स्टॉल आहिनि तक़रीबन इहे हथ जी हुनर आहे जेके औरतूं असांजी पंहिंजे ॿारहाड़ी में कनि थियूं उन्हनि जे कारोबार खे प्रमोट करण लाइ हीअ बहितरीनु निमाइश लॻी आहे ऐं मां सम्झां थो त हिन निमाइश लॻाइण खां पोइ मुंहिंजूं भेनरूं जेके शाहिदा राजपर ऐं रोज़ीना मेमन आहिनि उहे पंहिंजी मुबारकबाद जूं हक़दार आहिनि ऐं इनशाला इहे थींदियूं रहंदियूं ऐं मां कासमाबाद वासियुनि ऐं हैदराबाद वासियुनि खे चवंदुसि त हिन माना जेकी बचति माना बाज़ार चवांसि या जेके औरतुनि जो आहे उन मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु कनि ऐं अचनि पंहिंजी फैमिली सां जी नाज़रीन हिते पहुतल माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो इहो ई चवण त अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि इन सां जेका ॿारहाड़ी में रहंदड़ औरतूं आहिनि उन्हनि जो हुनर जेका आहे उन्हनि खे हुनर खे हथी मिले थी ऐं उन खां अलावा जेका उन्हनि खे मुआशी हवाले सां हिकिड़ो वॾी सपोर्ट थिए थी हिते पहुतल ख़रीदार जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो इहो ई चवण त वॾा शॉपिंग हॉल्स आहिनि मॉल्स आहिनि उन्हनि जी भेट में हिते जेका शयूं सस्तियूं मिलनि थियूं कैमरामैन टीम सां गॾु आज़ाद लाल हुसैन कल्याण TV हैदराबाद।